हो जमालो जी कहानी। अवां अगर सिंधी आयो त अवां ही सहरो ज़रूर ॿुधो हूंदो त हो जमालो मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो। अॼु असां ॿुधाईंदासीं त जमालो केरु हो। काफ़ी किताबनि में तारीख़दान लिखनि था त जमाले नाले हिकु धाड़ियल रहंदो हो जंहिंखे फांसी जी सज़ा ॿुधाई वई हुई। उन वक़्तु सखर में रेल जी पटड़ी जो ॼार विछायो वियो हो जेको हिकु जॻह ते बेराज जे विच मां गुज़रणो हो। जंहिं महिल इंजीनियर उहा पटड़ी विछाई त हाणे उन पुल जे मथां रेल केरु हलाए, छो त उन वक़्तु इंजीनियरनि खे पुल तां वज़नी सामान सां भरियल रेल पार करण जो यकीन न हो। उहा ॻाल्हि नेठि वञी हुकूमत ताईं पहुती। आख़िर उहा रेल बेराज तां कीअं पार कजे। जॾहिं जमाले खे फांसी ॾियण जो वक़्तु थियो त उन वक़्तु जमाले सां हिकु शर्त रखियो वियो त फांसी त हूअं बि ईंदी, पर जेकॾहिं तूं सखर वारी पुल ते नईं ठहियल पुल तां अगरि रेल पार करे वहीं त तुंहिंजी फांसी ख़तमु कई वेंदी। जॾहिं जमाले उहा शर्त क़बूल कई त पोइ खेसि रेल हलाइण जी सिख्या ॾियणु शुरू कई वई। जमाले जी घरवारी खे संदसि ते पूरो भरोसो हो। जॾहिं जमाले खे पूरी सिख्या ॾिनी वई, उन खां पोइ उहो ॾींहुं बि अची वियो जॾहिं जमाले जी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो थियणो हो। उन ॾींहुं जमाले जी घरवारी बि इंतज़ार में हुई जमाले जी ज़िंदगी जे फ़ैसिले बाबति। जॾहिं जमालो ख़ैर सां रेल बेराज तां पार करे वियो त खेसि आज़ादु कयो वियो। जॾहिं ही ख़ुशी जी ख़बर जमाले जी घरवारी खे पई त हू ख़ुशी वचां ही चवंदी वई, मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां हो जमालो, मुंहिंजो सखर वारी पुल तां हो जमालो, मुंहिंजो जमालो जतन सां हो जमालो।